हाला पाकिस्तान पीपल पार्टी के मरकज़ी अगवान मखदूम जमील ज़मान सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान के ख़ास हिदायतुनि ते पीर मुसरत जाफ़री वार्ड नंबर 15 में हलंदड़ तरक्याती कम जो इफ्तिताह करे जाइज़ो वरितो। जंहिंखां पोइ मीर मुसरत जाफ़री रईस रोशन मर सरदार ज़मीर मर जनरल आजियाने में पिणु शिरकत कई, जंहिंमें मीर मुसरत जाफ़रीअ खे सिंध जी सकाफ़त अजरक लुंगीअ जा तोहफ़ा पेश कया विया ऐं बोस्की जो पटको तोहफ़े तौरु पेश कयो वियो। आजियाने खिताब कंदे मीर मुसरत जाफ़री चयो त साईं जन जे हुकुम मुताबिक़ तरक्याती कम हलंदड़ रहियल कम भी तमाम जल्द मुकम्मल कया वेंदा। हुन वधीक चयो त तमाम जो वॾो मसइलो साफ़ पाणी आहे, जिन जे हवाले सां पिणु कोशिशूं जारी आहिनि। जीअं बजट जारी थी त आरो प्लान लगाया वेंदा। मीर मुसरत जाफ़री रईस रोशन मर सरदार ज़मीर हुसैन ऐं पीर मौलाबख्श कॉलोनी जे अवाम जो शुक्रिया अदा कंदे चयो त तव्हांजो प्यार ऐं मोहबत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। हुन वधीक चयो त पीर मौलाबख्श कॉलोनी जो अवाम हमेशह मखदूम हाउस जो साथ ॾिनो ऐं इंशाअल्लाह हमेशह साथ क़ाइमु रहंदो। आजियाने में 12 रुकनी मखदूम महबूब ज़मान कमेटी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें कमेटी जो सदर गुलाम मोहम्मद मर खे मुंतखिब कयो वियो। कमेटी में ज़मीर हुसैन मर, इरशाद हुसैन मीरजत, इमदाद चांग, सैयद बशीर शाह, फ़कीर रमज़ान, उसामा कोरेजो, शहजाद समो, खेर मोहम्मद कोरी, लाला उर्स उमरानी, सुल्तान फराज, गिरदालाल बागड़ी खे चूंडियो वियो। आजियानो ॾींदड़ रईस रोशन मर सरदार ज़मीर हुसैन मर वार्ड नंबर 15 में हलंदड़ तरक्याती कम जी वाखाण कंदे चयो त मीर मुसरत जाफ़री निगरानी में हलंदड़ तरक्याती कम बहितरीन तरीक़े सां हली रहिया आहिनि। सरदार ज़मीर मर चयो त मखदूम महबूब ज़मान जे मैनेजर मीर मुसरत जाफ़री जा शुक्रगुज़ार जी असांजी आजियाने में शिरकत करे मान ॾिनो। आजियाने में शिरकत कंदड़ गुलाम हुसैन गिलाई, मेमून रफ़ीक तोकल, अमीर बख्श मर, अली गुल मर, शाहनवाज़ मौलानो, शहबाज सियाल, मुस्तफ़ा मर, अला वरायो सुमरो, ज़मीर मर, इमदाद समो समेत पीर मौलाबख्श कॉलोनी जी अवाम वॾी तादाद में शिरकत कई। रिपोर्ट मुशर्रफ हाजानो सिंध सोशल न्यूज़ हाला।